पिया हिते टने बागे जे हिन चौक ते आबादगारनि खे हथबंदी अपील थो करियां त पाण तबाह थी विया आहियूं असां ज़ुल्म आहे ऐं इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ ही जेको एहतियाज आहे इहा जेका हड़ताल आहे सॼे ज़िले में असीं वार्निंग था ॾियूं जेकॾहिं असांजा अघ न मञिया विया त पया जाम खां वठी कराची ताईं जा रोड बंदि कंदासीं ऐं डीसी मदीन खे ॿुधायां थो डीसी मदीन अॼु गोलारची खोरवा कड़ियो टंडो बागो ज़िले जा सभई शहर एहतियाज में आहिनि आबादगार रोडनि ते आहिनि उन्हनि जो नोटिस वरितो वञे ऐं जेकॾहिं चवनि था 144 ऐं चवां थो 144 अफ़गान पनाहगीरनि जे लाइ जेकॾहिं ज़मींदारनि लाइ त छा असीं अफ़गान पनाहगीर आहियूं छा असां ज़मींदार सिंध जा अची हिते पहुता आहियूं जेकॾहिं पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारियूं त चवंदा 144 ऐं 144